ज़रीना अरानी की तरफ असां अॻियां वधंदासीं। ज़रीना, पूरो पाकिस्तान माशाल्लाह तव्हां एक्सप्लोर कयो था, सिंध जी ॻाल्हि कयूं, बलोचिस्तान जी ॻाल्हि कयूं, पंजाब जी ॻाल्हि कयूं या पाण KPK जी ॻाल्हि कयूं, केतिरी ज़रूरत आहे अॼु बि ट्रेनिंग्स जी, केतिरी ज़रूरत हुजे थी ख़ासि तौर ते औरतुनि खे असां जेको आहे न वेल ट्रेन बणायूं? जी मैडम, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां जीअं त हे जेके रूरल एरियाज़ आहिनि उन्हनि में सभ खां वधीक नीड आहे उन्हनि खे ट्रेन करण जी, छो जो उन्हनि वटि अवेयरनेस न आहे, उन्हनि वटि स्टेट जे तरफ़ां या अहिड़नि इदारनि जे तरफ़ां कोई वञे नथो, उन्हनि खे व्हीलचेयर जी अवेयरनेस न आहे त पेशेंट व्हीलचेयर ते वञनि, अगरि अहिड़ा डिसास्टर अची था वञनि त छो जो 30% अर्बन एरिया आहे, बाक़ी त असां रूरल खे काउंट कंदा आहियूं त उन्हनि वटि अवेयरनेस जी ज़्यादा ज़रूरत आहे। अगरि हिकु औरत आहे वुमेन विद डिसेबिलिटीज़ आहे ऐं उहा पंहिंजे घर में रहे थी त वालदेन उनखे उन लाइ बि तालीम न ॾेई सघंदा आहिनि त इन जो कोई अॻिते हली मुस्तक़बिल ई कोन्हे। ठीकु आहे, त हालांकि इहो औरत जो हक़ आहे त उहो तालीम वठे करे, लेकिन एज़ ए वुमेन विद डिसेबिलिटीज़ उहा स्कूल ताईं रसाई नथी मुमकिन न आहे उन्हनि जे लाइ। ऐं उन्हनि खां बाद में अगरि स्कूल में वञूं त स्कूल एक्सेसिबल न आहिनि हूंदा, क्लास एक्सेसिबल न आहिनि हूंदा, वॉशरूम एक्सेसिबल न आहिनि हूंदा। उन खां अॻु में जेको असांखे मेन मसइलो थिए थो घरां निकिरण खां बाद में वुमेन विद डिसेबिलिटीज़ खे, उहो थिए थो ट्रांसपोर्टेशन जो। अगरि एक्सेसिबिलिटी न आहे, ट्रांसपोर्टेशन एक्सेसिबल न आहे त सभ खां वधीक उन्हनि खे हिते ॾुखियाइयूं पेश थियूं अचनि। ऐं उन्हनि खे एॾो अगरि डिज़ास्टर अची था वञनि त उन्हनि खे अवेयरनेस न आहे त उन में वुमेन विद डिसेबिलिटीज़ आहे त उहा कीअं ॿाहिरि निकिरे, उनखे कीअं ट्रेन कयो वञे। अहिड़नि वुमेन विद डिसेबिलिटीज़ जेके घरनि में आइसोलेट आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कीअं कढियो वञे। असां जेकॾहिं पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी, पूरे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी पाण ॻाल्हि कयूं था, रूरल एरियाज़ जी, उते केतिरो कमु थियो आहे, अव्हांजो एक्सपीरियंस जेको रहियो आहे उहो कीअं रहियो आहे? जी मैडम, मां ॿुधाईंदी हलां त जैसे कि मां पाण बेसिकली लाड़काना सिटी जी आहियां, लेकिन जॾहिं ख़ुदि मूंखे डिसेबिलिटी डायग्नोस्ड थी हुई त मां अगरि उते थोरो हलंदी हुयमि त सभु मूंखे ॾिसंदा हुया। हालांकि इहा हिकु नई शइ त न हुई, काफ़ी ख़वातीन ऐं मर्द आहिनि जेके हैंडीकेप आहिनि, त उन्हनि में अञा उहो शऊर कोन आयो आहे। मां सम्झां थी त 10% कमु थियो आहे, उनखां वधीक न आहे थियो। उते अहिड़ा इदारा न आहिनि, अगरि उते इदारा हुजनि हा त मां 2 साल पंहिंजा ज़िंदगी जा आइसोलेशन में न गुज़ारिया हा, मां डिप्रेशन में न वञा हा। ऐं मतिलबु जंहिं मुआशिरे में असां रहूं था, अगरि उते तव्हां जहिड़ा सुठा माण्हू आहिनि त कुझु माण्हू उहे आहिनि जेके उन्हनि खे मोटिवेट त न आहिनि कंदा, बसि उन्हनि खे डिस्करेज कंदा आहिनि। त मूंखे लॻे थो सिर्फ़ु 10% कमु थियो हूंदो, इन खां वधीक कोन्हे। मां ख़ुदि लाड़काना मेन सिटी सां बिलोंग कयां थी ऐं उनखां बाद में बि मूंखे अहिड़ियुनि शयुनि खे फेस करणो पियो। उनखां बाद में मां हिते हैदराबाद शहर में आई आहियां। जॾहिं हिते आहियां त लाड़काना सिटी जे नस्बत में हैदराबाद शहर में पोइ बि काफ़ी माण्हुनि में चेंजिंग आई आहे, काफ़ी शऊर आयो आहे, काफ़ी वुमेन डिसेबिलिटीज़ असांखे ॾिसी प्रोग्रामनि जे थ्रू या उन खां अलावा जेके असां ट्रेनिंग सेशन कंदा आहियूं उन्हनि जे थ्रू असां सां कॉन्टेक्ट करे ॿाहिरि त आयूं आहिनि। उहे ख़ुदि IT जो कोर्स कनि थियूं असां वटि ऐं उन्हनि मां 2 स्टूडेंट हुयूं जेके हाणे जॉब बि कनि थियूं असां वटि। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, उहो 2 साल जो जेको टाइम पीरियड हो ॾाढो यकीनन असीं सम्झी सघूं था, तव्हांजी सक्सेस स्टोरी जॾहिं ॿुधंदा आहियूं त असां उहो दर्द ऐं तकलीफ़ बि फील कंदा आहियूं, पर यकीनन असांखे ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी करे जंहिं अंदाज़ में तव्हां कमु कयो पियूं। कहिड़े इलाइक़े में तव्हां वियो ऐं तव्हां ॾिठो त 0% असां वटि कुझु बि कमु नाहे थियो? मैडम, मूंखे लॻो आहे मेन जेको मूंखे लॻो आहे उहो लाड़काना सिटी में। ओके जी, छो जो मां सिटी में वेठी आहियां त मूंखे उते कोई बि चेंजिंग न लॻो। मां अगरि उते व्हीलचेयर ते बि हलां पई त मतिलबु माण्हू अजीब आहे, हुनखे मायूब सम्झनि पिया, ख़ुदा जो अज़ाब आहे, हिन जे वालिदिन काई गुनाह कई हूंदी। मतिलबु उन्हनि में अहिड़े सुठे ऐं पढ़ियल लिखियल मुआशिरे में बि मतिलबु उन्हनि जी सोच अहिड़ी आहे त मां जेको ख़ुदि मतिलबु भुगते चुकी आहियां त मां उहा ॻाल्हि तव्हां सां कयां थी त उहा लाड़काना सिटी में मूंखे ईअं लॻो आहे। थी सघे त कुझु जॻह ते हुजे बि सही, लेकिन मूंखे नज़र कोन आयो आहे। जॾहिं हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जी ॻाल्हि कयूं था, हिन वक़्तु केतिरियूं असांजूं जेकॾहिं थोरो काउंट कजे थो त केतिरियूं छोकिरियूं तव्हां वटि मौजूदु आहिनि जिन खे तव्हां ट्रेन करे रहिया हूंदा आहियो, या थोरी जेकॾहिं ॻाल्हि कजे त लास्ट एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो आहे, ट्रेनिंग तव्हांजी किथे रही, किथे तव्हां वियो, केतिरियूं छोकिरियूं हुयूं जिन खे तव्हां जेको आहे ट्रेनिंग ॾिनी? जी मैम, हाणे असां वटि 30+ स्टूडेंट्स आहिनि वुमेन विद डिसेबिलिटीज़ आहिनि जेके हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में ट्रेनिंग वठनि पियूं ऐं उन्हनि मां 2 जेके आहिनि उहे हिननि जी हुते जॉब बि अपॉइंटमेंट थी वई आहे, उहे जॉब बि कनि पियूं। जी बिल्कुलु। ऐं बक़ा जेके आहिनि उहे IT जो कोर्स वठनि थियूं। उनखां अलावा मुंहिंजो लास्ट जेको हुयो शी स्पीक जी ट्रेनिंग हुई, उते मां वई हुयमि जेको एग्रीकल्चर टंडो आदम यूनिवर्सिटी में थी, सॉरी टंडो जाम यूनिवर्सिटी में थी, ऐं उते वई हुयमि। उते मां ट्रेनिंग कराई
रहिया ई आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। उते केतिरियूं छोकिरियूं औरतूं मौजूद हुयूं? मैम 500 प्लस हूंदियूं। माशाल्लाह। ऐं छा टॉपिक तव्हांजो? मैम उते वुमेन विद डिसेबिलिटीज़ जे हवाले सां ऐं उन्हनि जेके यूथ आहे जॾहिं असांजी यूथ में अवेयरनेस ईंदी उन्हनि जे आस पास में या उन्हनि जा रिलेटिव अगरि अहिड़ा हूंदा त हू उन्हनि ताईं उहो असांजो मैसेज पहुचाईंदा। वुमेन विद डिसेबिलिटीज़ खे कहिड़नि कहिड़नि मसइलनि खे फेस करिणो थो पए, उन्हनि खे असीं ॿाहिरि कीअं आइडेंटिफाई कढी अचूं, उन्हनि खे कीअं असां तक रसाई मुमकिन हुजे ऐं उन्हनि खे व्हीलचेयर जी अवेयरनेस, उन्हनि जी हॉस्पिटल ताईं रसाई, इन हवाले सां टॉपिक हुयो। तमामु तमामु बहितरीन तमामु बहितरीन। अॼु जॾहिं ज़रीना लाड़काणा वेंदी आहे, जॾहिं पंहिंजे घर पहुचंदी आहे, उन्हनि रिलेटिव्स सां जॾहिं मिलंदी आहे त पोइ उन्हनि सभिनी जा तासुर कीअं हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी जा चेहरा कीअं हूंदा आहिनि? थोरो जेकॾहिं कंपेयर कयो था उन पोएं टाइम सां अॼु जे टाइम खे, त कीअं महसूस कंदा आहियो? मैडम हाणे हू प्राउड फील कंदा आहिनि ऐं उनखां अलावा सपोर्ट बि काफ़ी ज़्यादा कंदा आहिनि। हाणे हू सम्झी विया आहिनि त जेकी डिसेबिलिटी आहे उहो कोई एब कोन्हे, इहो ख़ुदा जे तरफ़ां कंहिं बि मतिलबु डिज़ास्टर, कंहिं बि डिज़ीज़ या कंहिं बि शइ जी वजह सां थी सघे थो कंहिंखे। त हाणे हू प्राउड फील कंदा आहिनि। उनखां वधीक मां हाणे जेको फील कयो आहे पंहिंजे रिलेटिव्स में, फैमिली में, उहे ज़्यादा सपोर्ट कंदा आहिनि मूंखे ऐं प्राउड फील कंदा आहिनि। उन्हनि खे फ़ख्रु थींदो आहे। टेंशन मुंहिंजा जेके वालिदैन आहिनि पहिरियां मुंहिंजे लाइ ज़्यादा फ़िक्रमंद हूंदा हुया, हाणे रिलैक्स आहिनि। हाणे उन्हनि खे टेंशन न हूंदी आहे त हाणे कीअं वेंदी। बीइंग अ गर्ल मां इन ॻाल्हि खे महसूस करे सघां थी त जॾहिं पेरेंट्स खे टेंशन हुजे न ऐं अव्हां स्ट्रगल करे रहिया हुजो, वरी तव्हां उन्हनि ई पंहिंजे माइटनि खे मुतमइन ॾिसंदा आहियो त हिकु छोकिरी ॾाढी ख़ुशि रहंदी आहे ऐं उहा पाण जेको आहे न उन टेंशन खां फ्री थी वेंदी आहे। त इहा फीलिंग ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। सो आई कैन अंडरस्टैंड त तव्हां केॾो मुतमइन थी करे कमु करे रहिया हूंदव, केॾो मुतमइन थी करे तव्हां ॿाहिरि निकिरी रहिया हूंदव। छो त असांजी हिन सोसाइटी में बीइंग अ गर्ल तव्हां तमामु घणियूं शयूं जेको आहे न, तमामु घणियूं हार्डल्स ॾिसी रहिया हूंदा आहियो, मुश्किलातूं ॾिसी रहिया हूंदा आहियो। छोकिरो बि ॾिसंदो आहे पर उनजे कंपेरिज़न में छोकिरी वधीक सर्वाइव कंदी आहे अॼु जे दौर में बि।